हंगामी बुनियादनि ते घुरायल अरब इस्लामी सरबराही कॉन्फ्रेंस अॼु दोहा में थींदी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ कॉन्फ्रेंस में शिरकत लाइ कतर रवानो। अरब इस्लामी सरबराही कॉन्फ्रेंस दोहा ते इसराइली हवाई हमलनि फ़लस्तीन चिकताण ते घुराए वियो आहे। पाकिस्तान गज़ा में आलमी मुहाफ़िज़ फ़ोर्स मुक़ररु करण जी तजवीज़ ॾेई छॾी। नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार अरब इस्लामी मुल्कनि जे बड़ी वज़ीरनि जे इजलास खे ख़िताब कंदे चयो आहे त अरब इस्लामी दुनिया खे मुतहद थी इसराइल जो मुक़ाबिलो करणु घुरिजे। इसराइल जे एहतिसाब जो मामिलो आलमी निज़ाम जी साख जो इम्तिहान आहे। इसराइल खे जंगी ऐं इंसानियत ख़िलाफ़ ॾोहनि ते जवाबदार बणाए वञे। सलामती काउंसिल खे गज़ा में आलमी मुहाफ़िज़ फ़ोर्स मुक़ररु करे अमली क़दम खणणु घुरिजनि। ईरान जो मुसलमान मुल्कनि खां इसराइल ख़िलाफ़ गॾियल ऑपरेशन रूम क़ाइमु करण जो मुतालबो। ईरानी सुप्रीम नेशनल सिक्योरिटी काउंसिल जे सेक्रेटरी अली लॉरिजानी जो चवणु आहे त कंहिं अमली क़दम बिना रुगो तक़रीरनि ते ॿधल इजलासनि सां इसराइली हुकूमत जो को नुक़सानु थींदो। मुसलमान मुल्क इसराइल जे क़ानूनी हुकूमत ख़िलाफ़ गॾियल ऑपरेशन रूम ठाहिनि। उहो फ़ैसिलो यहूदी हुकूमत जे सरपरस्तनि खे परेशान करण लाइ काफ़ी हूंदो। मुसलमान मुल्कनि फ़लस्तीन जे मज़लूमनि लाइ कुझु नाहे कयो त घटि में घटि पाण खे तबाही खां बचाइण लाइ को फ़ैसिलो कनि। कतर अमेरिका जो ख़ासि इतादी आहे। इसराइल खे घणो मुहतियात रहणो पवंदो। अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप इसराइल खे ख़बरदार करे छॾियो। मीडिया सां ॻाल्हाईंदे डोनाल्ड ट्रंप चयो त कतर सां ख़ासि लाॻापा आहिनि ऐं कतर जो अमीर अज़ीम अख़बार आहे। हू रूस ते पाबंदियूं लॻाइण लाइ तयारु आहिनि ऐं यूरोप खे बि अमरीका ते क़दम खणणा पवंदा। यूरोप रूस खां वॾी मिक़दार में तेल ख़रीद करे रहियो आहे। अमरीका नथो चाहे त यूरोप रूस खां तेल ख़रीद करे। सिंधु दरिया में 4 टिनी बैराजनि ते पाणी जे वहिकरनि में वाध। 24 कलाकनि दौरान गुडू बैराज पर पाणी जे वहिकरनि में 34,490 क्यूसेक ऐं सखर बैराज ते 50,96 क्यूसेक वाध। गुडू बैराज पर पाणी जो मथां वहिकिरो 6,35,769 क्यूसेक ऐं हेठां वहिकिरो 6,04,499 क्यूसेक रिकॉर्ड। सखर बैराज पर पाणी जो मथां वहिकिरो 5,38,916 ऐं हेठां वहिकिरो 4,85,736 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो। कोटड़ी बैराज पर पाणी जो मथां वहिकिरो 2,78,786 क्यूसेक ऐं हेठां वहिकिरो 2,67,631 क्यूसेक रिकॉर्ड। जमहूरियत जो ॾियारो आवाम जी सियासी मौशी ऐं समाजी हक़नि जी यादि ॾियारे थो। जमहूरियत रफ़ादारी शमूलियत ऐं इज़हारे राय जी आज़ादी जी इस्लामी निज़ाम आहे। 1973 जो आइन पाकिस्तान जे सभ खां वॾी जमहूरी कामयाबी आहे। जमहूरी इदारा अवामी आवाज़ जो मुहाफ़िज़ आहिनि। सदर आसिफ अली ज़रदारी जो जमहूरियत जे ॾिहाड़े ते पैगाम। संदसि चवणु आहे त पाकिस्तान जो रोशन मुस्तक़बिल मज़बूत जमहूरियत सां लाॻापियलु आहे। शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो ऐं शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी जिदोजहद जमहूरियत जो बुनियाद आहे। पीबी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त जमहूरियत अवाम जो आवाज़ कमज़ोर जी ढाल ऐं क़ौम जी ताक़त आहे। जमहूरियत क़ौमी सुञाणप जी रूह ऐं तरक़ी जो ज़रियो आहे। पाकिस्तान जो जमहूरी सफ़र शहीदनि जी क़ुर्बानीनि ते ॿधियलु आहे। क़ुर्बानीनि में शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो ऐं शहीद बेनज़ीर भुट्टो जा नाला सभ खां मथे आहिनि। मोदी सरकार पहलगाम फॉल्स फ्लैग ऐं ऑपरेशन सिंदूर जूं नाकामियूं ठहियलु दवाउनि सां लिकाइण में रुधल। मोदी सरकार ऑपरेशन सिंदूर जे शर्मिंदगी लिकाइण लाइ फ़ौजी जनरलनि खे प्रोपोगेंडा मशीन बणाए छॾियो। भारतीय फ़ौज जो फोकस हाणे जंग पर RSS ऐं BJP जे कूड़ी कहाणी जो दिफ़ा आहे। भारतीय जनरल पाक भारत जंग बंदी खे स्ट्रेटेजिक तयारी जो नालो ॾेई छॾियो। जस्टिस ज़फ़र अहमद राजपूत सिंध हाई कोर्ट जे वक़्ती चीफ जस्टिस तौरु हलफ़ खणी वरितो। सीनियर तरीन जज जस्टिस इक़बाल अहमद कोलड़ो जस्टिस ज़फ़र अहमद राजपूत खे उहिदे जो हलफ़ खणायो। नए वक़्ती चीफ जस्टिस जे अलबरदारी तक़रीब सिंध हाई कोर्ट में थी। चीफ जस्टिस मोहम्मद जुनैद गफ़ार जे रिटायर थियण खां पोइ जस्टिस ज़फ़र अहमद राजपूत खे वक़्ती चीफ जस्टिस मुक़ररु कयो वियो हो।
ख़ातून बलासपा भुट्टो सरदारी कैंसर का बचाव पारी वैक्सीनेशन मुहिम के सुठो समण करार दी छो। संदसि इमलाके ते पेरो HPV का बचाव पारी वैक्सीन लगाइण पारी क़ौमी मुहिम शुरू कई पई पे वञे। सर्वाइकल कैंसर वाहिद कैंसर आहे जंहिंजो वैक्सीन ज़रिए बचाव मुमकिन आहे। वालदेन खे अपील करे थी त 9 खां 14 वरियें जी ॼमाची धीअरनि खे सर्वाइकल कैंसर का बचाव वैक्सीन लॻाराइनि। पीपल्स पार्टी सां गॾु अॻवान रोशन दीन जुड़े जो लाॾाणो करे वियो। अॻूणे महीने रोशन दीन जुड़े जो 75 वरियें जी ॼमार में इस्लामाबाद में दिलि बीहे वञण सबबि दमदणी हवाले कयो। मरहूम जी जनाज़े नमाज़ सुभाणे टिंडे आदम जे ॻोठ संजर ख़ान जुड़ेजो में अदा कई वेंदी। सदर आसिफ अली ज़रदारी वॾे वज़ीर मादल अली शाह पारां रोशन जुड़ेजो जे लाॾाणे ते ॾुख जो इज़हार। कादिरपुर भरिसां बरसात खां पोइ ॻोठ इक़्तियार चाचड़ में बीमारियूं पकिड़िजी वयूं। गैस्ट्रो विगे नींगर फौत इरशाद पुट गुलाम हैदर चाचड़ गैस्ट्रो विगे दम ॾेई छॾियो। ॻोठाणनि जो ज़िम्मेदार आहे त ॻोठ में केतिरा ई ॿारड़ा बीमार आहिनि। मेडिकल टीम उमाणे बीमार ॿारनि जो इलाज कराए वञे। मलीर में अस्पताल चुरंगी वेझो अणॼातल गाड़ी जो मोटरसाइकिल खे टक्कर मावे पुट फौत। हादसे में रही 7 साल मदई संदसि पुट अरमान हयाती विञाए वेठा। मीरो खान में अदरोट औरत लावारिस हालत में हैद पुलिस मौसम औरत पंहिंजो नालो आयशा खैरपुर ज़िले जी रहवासर ॿुधाए रही आहे। औरत ॿुधाए थी त मुड़ुस करम हुसैन भट्टी नशे जो आदी आहे। संदसि तशद्दुद खां तंग थी घरां निकिती आहे। ग़ज़ा में इसराइली फ़ौज जी बमबारी में वधीक 53 फ़लस्तीनी शहीद 16 इमारतूं तबाह। ग़ज़ा सिविल डिफेंस मूजिब इसराइली बमबारी सबबि 6000 खां वधीक फ़लस्तीनी बेघर थी विया। सिहतवारी वज़ारत मूजिब अक्टूबर खां हाल ताईं इसराइली हमलनि में शहीदनि जो अंग 64,871 थी पियो। 1,64,610 फ़लस्तीनी ज़ख़्मी थी चुका।